द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। आषाढ़ वहकारा चिणगाई तीलियूं, कुदरत गुलाबनि खे ख़ुशबू चंड खे सूंहं ॾिनी आहे। कुदरत गुलाबनि खे ख़ुशबू चंड खे सूंहं ॾिनी आहे। विसरी वियो अथव शायदि असांखे सिंधी ॿोली ॾिनी आहे ज़माने जो दस्तूर कमज़ोर खे वाह वाह न ॾिनी आहे ज़माने जो दस्तूर कमज़ोर खे वाह वाह न ॾिनी आहे। असां त करे हद पार बेवफ़ाईअ खे बुलंद सदा आवाज़ या पुकार ॾिनी आहे। सिंधियत भाषा कदम पोइते धंधे खे असां तहमत ॾिनी आहे। सिंधियत भाषा कदम पोइते धंधे खे असां तहमत ॾिनी आहे। सच आहे इहो ॿोलीअ खे घर निकाली त सोचे सम्झी पाण ॾिनी आहे। मिल्कियत गुमान रखी असां शोहरत खे अहमियत ॾिनी आहे। सिंधियत भाषा सिंधी जवाबदारी आज़ाद सचल खे ॾिनी आहे। मिल्कियत गुमान रखी असां शोहरत खे अहमियत ॾिनी आहे। सिंधियत भाषा सिंधी जवाबदारी आज़ाद सचल खे ॾिनी आहे। कुदरत गुलाबनि खे ख़ुशबू चंड खे सूंहं ॾिनी आहे। विसरी वियो अथव शायदि असांखे सिंधी ॿोली ॾिनी आहे। कुदरत असांखे सिंधी ॿोली ॾिनी आहे। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।